अदा ये कहानी आहे जुमड़ो बादशाह अनमोल राणी ऐं देव ऐं जिन जी ज़ाल जी। हिकिड़ो बादशाह हूंदो हुयो। बादशाह त पाण अलाह आहे पर न कूड़ी दुनिया जो बादशाह हूंदो हुयो। उन बादशाह जो कमु इहो ई हूंदो त हर ॾींहुं आहे नए ॾींहुं जेका आहे हिकु शादी कंदो हुयो ऐं राति गुज़ारे उन ज़ाल सां ऐं सुबुह ते उहा ज़ाल मारे छॾींदो हुयो। हिकिड़े ॾींहुं छा थियो जो बादशाह खे जेको आहे सो नई ज़ाल खे वठण वियो पिए ऐं शादी कयूं मोटियो आयो पिए त ॿ धनार जो धीअर खूह ते बीठियूं हुयूं। उन्हनि मां जेका नंढी नंढी सा उन पंहिंजी वॾी भेण खे चयो त अदी अॼु हिन कुंवार जो आख़िरी ॾींहुं आहे ऐं हीउ ज़ालिम बादशाह आहे, हिन सां राति गुज़ारे ऐं सुबुह ते हिन खे मारे छॾींदो। पर हिन खे का अहिड़ी औरत लॻी कान्हे जे करे न हीउ मूंसां शादी करे त इन ई बादशाह खे मां कननि में पादर पाराए छॾियां। इन जो बादशाह ॿुधो त बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी। बादशाह चयो हाणे अॼोकी राति हिन सां गुज़ारियां, हिन खे मारे सुबुह हिन बकरार जी धीअ सां शादी करे ज़रूरु हिन खे मारींदुसि। बादशाह साईं पंहिंजी महिलात में हुन राणीअ खे वठी आयो, हुन सां राति गुज़ारी। सुबुह ते हुन राणीअ खे मारे करे वज़ीर खे मोकिलियईं हाणे जेको फलाणो बकरार आहे इन खां वञी मुंहिंजे संग जी घुर कर ऐं नंढी नंढी जेका धीअ अथसि इन संग जी घुर करींसि। वज़ीर साईं हुकुम जो बंदो वज़ीर कही आयो बकरार वटि। बकरार खे चयईं त बादशाह जो हुकुम थियो आहे, तुंहिंजी नंढी धीअ जो संग खपे, जेकॾहिं न ॾींदे त असां ज़ोर ज़बरदस्ती कंदासीं। तंहिं ते बकरार चयो मां हिकु पीरसन माण्हू आहियां, माज़ूर माण्हू आहियां, जेकॾहिं इहा धीअ आहिनि ॿ, इन्हनि मां बि तव्हां हिकिड़ी छीनींदो त मूंखे केरु खाराईंदो। वज़ीर हिन खे घणो कुझु चयो। हाणे ग़रीब माण्हू छा करे। हुन बकरार चयो त हाणे मां कुझु कोन थो चई सघां, मां पंहिंजी धीअ खां सलाह वठां। हाणे कई आयो पंहिंजे धीअनि वटि, धीअनि खे अची चयईं त बादशाह माण्हू मोकिलियो आहे। तंहिं ते वॾी हिन जी भेण चयो त बाबा इन ज़ालिम बादशाह सां केरु शादी कंदो, मां त कॾहिं बि शादी कोन कंदीमांसि। जेको हिकिड़ी राति गुज़ारे सुबुह ते ज़ाल कुई थो छॾे सो मां शादी कोन कंदीमांसि। उन त जॾहिं उन बकरार जी जेका नंढी धीउ उन ॿुधो त चयईं बाबा वज़ीर खे न मोटाए, वज़ीर खे चयो त मां शादी कंदीमांसि पर मुंहिंजी तोर जो जेको आहे सो सोन ॾियणो पवंदुसि। हिन सां शर्त शुरू त रखी। वज़ीर मोटी आयो। वज़ीर अचे बादशाह खे ॻाल्हि कई त वाह बकरार हीअं चयो आहे त मुंहिंजी जेतिरो धीउ जो वज़न आहे ओतिरो मूंखे सोन खपे, पोइ मां संग ॾींदुसि। वज़ीर वटि साईं हाणे खज़ाननि में सोन जी कमी हुई कोन, जेतिरो छोकिरीअ जो वज़न हुयो ओतिरो सोन तोरे बकरार खे ॾिनऊं ऐं साईं बादशाह हुन छोकिरीअ जो संग वरितो। थोरे घणे ॾींहं शादीअ ॾींहं बची विया। शादी थिए पई, बादशाह जी बि शादी थी वई। ॾींहं ॿिनि मां जेको सो ग़रीब गुरबा अचनि वञनि पिया। बादशाह हुकुम इहो ॾेई छॾियो त बाबा जेतिरा ॾींहं मुंहिंजी शादी हलंदी ओतिरा ॾींहं केर बि पंहिंजी मुंहिंजी बादशाहीअ में कुनी न चाढ़े, सभु को खायूं पीऊं मूं वटां वञे। बादशाह शादी करे साईं उन छोकिरी बकरार जी धीउ खे पंहिंजे घर में वठी आयो। छोकिरीअ सां अची राति गुज़ारी। सुबुह थी त म्याण मां तरार कढी अची मथां बीठुसि। छोकिरीअ चयोसि त चरियो थियो ई या दिमाग़ ख़राबु थियो अथई जो मूंखे मारींदे। तूं मुंहिंजे बाबे खे मुंहिंजे वज़न जेतिरो सोन ॾिनो आहे, हिकिड़ी राति तूं मूंसां त गुज़ारे ॾिस, उअं ई सुभाणे तूं वरी मारे छॾजांइ। ईअं हिन घणियूं ॻाल्हियूं करे जेको आहे सो छोकिरी हिन खे मञाए वई। सॼो ॾींहुं गुज़री वियो, राति थी, प्यार मोहबत थिया। सुबुह ते उथिया त वरी बादशाह तरार कढी चई हाणे मारींदोमांइ। उन ते उन छोकिरी जेका आई त शहज़ादीअ चयो त चरियो थियो ई छा जो तूं मूंखे मारींदे, तूं कहिड़ो मर्द आहीं, हाणे तूं मूंखे तॾहिं मारजांइ अची जॾहिं तूं अनमोल राणीअ सां शादी करे अची। बादशाह खे ॻाल्हि दिलि में ठहकी त वाकई जेको आहे सो मां हिते कमज़ोर औरतूं पियो थो मारियां ऐं हुन राणीअ बि मेणा इहे ॾिनसि त तूं कहिड़ो मर्द आहीं, तूं वेठो थो हिकिड़ो मतिलबु औरतूं मारी, जेकॾहिं तूं एॾो मर्द आहीं त तूं अनमोल राणीअ सां शादी करे अचु। बादशाह खे पहिरीं त कावड़ लॻी, पोइ हाणे उअं ई काॾे वेंदी कोन, तंहिंखां अनमोल राणी जेका आहे मां परणिजी अची तोखे मारींदुसि। हे साईं सुबुह ते घोड़ा खचर दुनिया जा भरे बेड़ा काए निकिरी पियो, हकलींदो होरींदो अचे हिकिड़े ॿेट ते पहुता। उते अची हुननि बेड़ा झलिया। बेड़ा जो झलियो त हिकिड़ो मंडो हुयो, हिकिड़ी जंग खां हिकु जंग ते ईअं सफ़ा वाह मींहुं कयूं पियो अचे। बादशाह जे वेझो अची जो पहुतो त बादशाह हुन खां हाल अहवाल वरितो। चयईंसि ॾे हाल अहवाल। त उन मंडे चयसि भाउ तुंहिंजो पीउ मूंखां हिकिड़ी टंग उधारी वठी वियो, जा त टंग ॾे जा टंग जेतिरो सोन तोर ॾे। हाणे बादशाह चयो हिनखे टंग कहिड़ी ॾियां, हुन वटि सोन जी कमी हुई कोन। हुनखे जेको आहे सो ओतिरो सोन ॾिनो। हुन उते सोन ॾेई राति रही पिया। सुबुह ते वरी पंहिंजो जेको आहे सो ॿेड़े खे हिननि हकलियो। हकलींदा होरींदा अची ॿिए ॿेट ते निकिता। ॿिए ॿेट ते जो निकिता त साईं हिकिड़ो अंधो पियो थो अचे, पर उहो बि भाउ मींहुं कयूं पियो थो अची थी। बादशाह सां मिलियो। बादशाह हुन खां पुछा कयो छा मसइलो आहे। तंहिं ते बादशाह खे हुन ॿुधायो त तुंहिंजो पीउ मूंखां अखि उधारी वठी वियो
जा त अख जे बदिले अख ॾे, जा मूंखे जेको आहे सो थाल मोतियुनि जो ॾे। अरे बादशाह वटि कमी हुई कोन, हुनखे बुक भरे मोतियुनि जो ॾिनई, मंडो इहो अखियुनि खां जेको अंधो हो उहो वियो हलियो। ईअं कंदे कंदे हकलींदे होरींदे अची साॻी जॻह ते उन अनमोल राणीअ वटि अची पहुतो। अनमोल राणीअ जो कॉल रखियल हो त मुंहिंजी जेको महिलात में पुॼे ऐं मूंसां जेको शादी करणु चाहे, मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, उहो शर्त क़बूल करे त मां हुन सां शादी कंदमि। हिन वञी साईं भेड़ ते ॾोको ऐं हिकिड़ो ॿियो टियों बानी भॼंदी आई, चई चरियो थियो हुई केरु ई ज़ाल खां ततायल आहीं जा घर खां फिटल अथई, केरु आहीं? हिन चयसि बसि कर कमीणी, तूं वञी पंहिंजी जेको आहे सो बादशाह दादीअ खे चयो मूंखे कॉल ॾिए, मां उहो पूरो कंदुसि, ऐं जेको शर्त आहे उहो ॿुधाए त मां शर्त पूरो कयां। हकले बानीअ वञी जेको आहे सो पहुती राणीअ वटि। राणीअ खे चई हिकिड़ो शहज़ादो आयो आहे जंहिंखे वॾी टूर आहे ऐं टरड़ो थी बीठो आहे ऐं भेड़ ते हरू भरू ॾोका बीठो थो हणे, चई घुरायसि। हिनखे साईं घुराए जॾहिं उते आंदऊं त हुनखे काठ जो कुहाड़ो ऐं लोह जो बुंड ॾिनऊंसि त हाणे काठ जे कुहाड़े सां लोह जो बुंड वढे ऐं इहो छेतियूं कर त राति बाहि ॿारे इन ते वेहंदासीं। हाणे साईं काथे काठ जो कुहाड़ो लोह जो बुंड किरां थो वढिजे? पहिरीं त बादशाह सुकी वियो, शर्त पहिरियों हुयो। हिन वराए जो कुहाड़ो काठ जो लोह जो बुंड कयूं त बुंड खे त कुझु कोन थियो, कुहाड़ो छेतियूं थी वियो। हिनखे गीले खणी बाग़ में छॾियऊं, हिकिड़ो नार उते वहंदो, हिनखे उन में ॿधी छॾियऊं, पे घुमाई, बाग़ खे पे पाणी ॾिनई। ईअं कंदे कंदे 3 खां 4 महीना गुज़रिया। राणीअ सोचियो त हाणे उहो कमीनी औरत आहे, लॻे थो मूं वारे मुड़ुस खे ॿधी छॾियईं। हिन ससु सहुरे खे घुराए हुननि खां मोकल वरिती त भाउ मूंखे मोकल ॾियो, मुंहिंजो मुड़ुसु लॻे थो त फाथो आहे, वञी मां हिनखे छॾाए अचां। हुननि बि चयो हाणे वाकई बि जेको आहे सो ही उते फाथो आहे, वञी तॾहिं तंहिं महिल ताईं नाहे मोटियो। हीअ असांजी दुनिया दौलत खणी ॿेड़नि ते निकिरी पई। हकलींदी होरींदी साॻे टापूअ ते अची मतिलबु उन ॿेट ते पहुती त साॻो ई मंडो भॼंदो आयो हिकु जंग ते, पर वाह मींहुं कंदो पियो थो अचे। अची साॻो ई शहज़ादीअ खे चई, छो त शहज़ादीअ उतां मर्दाणो वेस करे निकिती, औरत न पई लॻे, मर्द पियो लॻे। उन जॾहिं उन शहज़ादीअ हुन खां पुछा कयो त छा घुरिजे तोखे मंडा, त मंडे अची साॻी ॻाल्हि कई त तुंहिंजे पीउ जेको आहे मूंखां जंग उधारी वरिती, जा त टंग जे बदिले टंग ॾे, जा मूंखे टंग जे वज़न जेतिरो सोन ॾे। ते राणीअ पंहिंजे नौकरनि चाकरनि खे हुकुम कयो त हिन मंडे जी ॿी टंग बि वढियो त ॿी टंग जेतिरो सोन वढे बि ॿिन्ही टंगुनि जेतिरो सोन था ॾियूंसि। मंडे सोचियो वञ भेणा, हिकिड़ी टंग त अॻ ई कोन्हे का, वरी ॿी टंग बि वेंदी। साईं नौकरनि चाकरनि जे हथों वठिजी वियो, अची आदियूं गीदियूं करणु थियो। शहज़ादीअ चयो हाणे तॾहिं तोखे छॾींदमि जॾहिं तुंहिंजो जेको माल मिल्कियत आहे मुंहिंजे हवाले कर। हिन वटि साईं जेको ग़रीब मंडे ईअं करे करे बादशाहनि खां फुरियो, उहो समूरो हिन जे हवाले कयईं। ईअं कंदे उहो वीचारो तो बाज़ारियूं करे उतां वियो हलियो मंडो। उतां सां शहज़ादी निकिती हकलींदे होरींदे अची साॻे टापूअ ते पहुती जिथे अंधो हुयो। उन अंधे वारी जॻह ते जो पहुती त अंधो बि ॾिठो, वाह मींहुं कई पियो थो अचे। अंधे अचण सटी साॻी ॻाल्हि कई त बादशाह सलामत, तुंहिंजे पीउ मूंखां अख उधारी वरिती, जा त अख ॾे, जा अख जे बदिले थाल मोतियुनि जो ॾे। शहज़ादीअ चयो त हाणे पंहिंजे नौकरनि खे हुकुम कई, चई तव्हां हिन अंधे खे वठो, इन जी हिकिड़ी अखि कढो, हिकु मुंहिंजी कढो, अख जे बदिले अख ऐं हिन जी ॿी अखि कढो जेकी तोर थिए, त ॿी अखि ऐं मुंहिंजी अखि ऐं हिन जी तोरे, हिनखे मुंहिंजी अखि बि ॾियो। अंधे चयो भेण हण लठ, हिकिड़ी त अखि अॻे ई कोन्हे, हाणे ॿी बि थी वञे। हिन सां ॾाढो निटलाल फुसलाइण जी कोशिशि कई भॼण जी, पर हाणे हुनखे नौकर चाकर वीचारे खे फिरी विया। अंधे खे बि ॾाढो हिननि मतिलबु मार कुट कढी। अंधे खे चयूं हाणे जेको माल मिल्कियत फिरियो अथई उहो असांजे हवाले कर, जे न त असां ॿई अखियूं कढंदासीं। हुन अंधे बि वीचारे खे डिॼी वेही वियो। हुनजो नेठि साईं समूरी माल मिल्कियत हुन खां वठी उहो बि तौबाज़ारी करे हकले जेको आहे हिननि खे ॾेई वठी थो पोइ ते भॼई। साईं उते हिन राति गुज़ारी। सुबुह ते हिननि पंहिंजा ॿेड़ा छोड़िया हकलींदे होरींदे हिकिड़े ॿिए ॿेट ते हिननि खे राति पई अची। जॾहिं राति जो पई अची त उन बादशाही अनमोल राणीअ जी बादशाहीअ में हिन खे राति पई अचे त हे हिकु ॿेट ते सुता। समूरी फ़ौज जेकी हिन सां गॾु नौकर चाकर उहे समूरा सुम्ही पिया। राणी चौकी पई करे। राणी चौकी कंदे 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 थोरो हिनखे ख़बर पई त हिन ओलह तरफ़ ते दाऊं पई थियूं अचनि ऐं सॾ पिया था थियनि। हिन चयो भणा ॾिसां त सयूं केरु पियो थो सॾ करे। हे जो भई त हिकिड़ो वॾो जिन आहे जेको हिनखे अची इलाज करणु थियो।